धूधा तू न धई आग ओॾो न वञी। धूधा तू न धई आग ओॾो न वञी। उला जे इश्क जा सेतां तू न सही। उभो ईअं चई त आउं आगड़ियो आहियां। अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद जी सिंध जी लतीफ़ सुर यमन कल्याण दास्तान टियों बैत नंबर 12 रिसालो कल्याण आडवाणी। औखा लफ़्ज़ धूधा यानी धमण वारा जेके लोहार हूंदा आहिनि, जेके हुन लोह खे मुतरकनि सां धईंदा आहिनि, कुटींदा आहिनि। धई यानी लोह खे कुटी या धमी या धई। आग यानी बाहि। ओॾो यानी वेझो। उला ओलांबा। सही सही सघी बर्दाश्त करी। उभो बीठो आगड़ियो लोहार लोह कुटींदड़ लोह खे संवत में आणींदड़। सुर यमन कल्याण जे हिन सबक आमोज़ ऐं इनकलाबी बैत में भिट जो घोट लतीफ़ लोहार सां मुखातिब आहे, आगड़े सां मुखातिब आहे ऐं उन सां गॾु जेको बाह ॿेली हूंदो आहे, जेको हेल्पर हूंदो आहे, उन सां मुखातिब आहे। धूधा तू न धई आग ओॾो न वञी। ए दूधा ए धमण वारा, तूं धमण खे धई नथो ऐं आग खे वेझो नथो वञी। जॾहिं हू धमण वारो उन लोह खे धक हणंदो आहे, अगरि उते धमण वारो को न हूंदो आहे, हेल्पर को न हूंदो आहे, त उहो उन आग खां पियो छिरकंदो आहे ऐं पोइते हटंदो आहे। जाचे जाचे धक हणंदो आहे त मतां उन लोह मां उथियल आग, उथियल चिणकूं मूंखे लॻनि। सो शाह साईं उनखे चए थो त तूं परे न भॼ, तूं उनजे वेझो थी चङीअ तरह उनखे धक हण। अगरि तूं उनखे चङीअ तरह धक नथो हणी, उन चिणकुनि खां, उन आग खां पाण बचाई थो, परे थो वञी, त तूं पको धमण वारो नाहीं। उला जे इश्क जा सेतां तूं न सही। जे इश्क जा उला आहिनि से तूं सही नथो। जेके बाहि मां निकिरंदड़ चिणकूं आहिनि, उहे तूं अञा सही नथो सघीं। उभो ईअं चई त आउं आगड़ियो आहियां ऐं ईअं बीठो चवीं त मां लोहार आहियां। लोहार थियण लाइ तोखे उहे उला सहणा पवंदा, उहे चिणकूं सहणियूं पवंदियूं। हिते लोहार मां मुराद, आगड़े मां मुराद उहो आशिक़ आहे। इश्क जूं कई मंज़िलूं आहिनि। इश्क मिजाज़ आहे, इश्क हक़ीक़ी आहे, इंसानियत जो इश्क आहे, धरती जो इश्क आहे, इंसान ज़ात सां इश्क आहे। मतिलब हर क़िस्म जे आशिक़ खे पको थियण जो दर्स ॾिए थो। उन आग जे वेझो वञण जो दर्स ॾिए थो। जॾहिं तव्हां आग खे वेझा थींदा, जॾहिं तव्हां तपश सहंदा, तॾहिं ई तव्हां सही तरह सां इश्क करे सघंदा। उहो इनकलाबी वर्कर, उहो राह हक़ ते हलंदड़
इंसान जेको अञा कचो आहे, अगरि उहो इंसान ज़ात जी भलाई लाइ हाम हणे थो, पाण खे इंसान दोस्त सॾाए थो, जॾहिं उन जे पाड़े में, उन जे इलाइक़े में, उन समाज में को ज़ालिम, को जाबिर, को वॾेरो, को जागीरदार, को सरदार, को ज़रदार कंहिं ग़रीब मज़लूम ते ज़ुल्म करे थो, त उहो पाण खे इनकलाबी सॾाईंदड़, पाण खे इंसान दोस्त सॾाईंदड़, पाण खे कामरेड सॾाईंदड़ जेको माण्हू आहे, जेको फ़र्द आहे, जेको इंसान आहे, उहो उन ग़रीब बेपहुचन जी सार लहंदड़ त पाण खे सॾाए थो, पर जॾहिं ॾिसे थो त अॻियां वारी धुर ताक़तवर आहे, आउं उन सां न पुॼी सघंदुसि, त हू पोइते पेर करे थो। उला जे इश्क जा सेतातूं न सही, उहे इश्क में उहे उला नथो सहे, उन तकलीफ़न खां डिॼे थो त आउं मतां इन जे साम्हूं थियां त मूंखे तकलीफ़ूं मिलनि। छा साईं उन्हनि खे पको सचो इनकलाबी नथो सम्झे, कामरेड नथो सम्झे, वतन परस्त नथो सम्झे, इंसान दोस्त उन्हनि खे नथो सम्झे, उन्हनि खे हिदायत ॾिए थो त तव्हां आॻ खां अगरि पोइते आहियो, उन तपश खां डिॼो था, त पोइ तव्हां आॻड़िया कीअं था सॾायो, तव्हां पाण खे इनकलाबी कीअं था सॾायो। इहा शाह साईं जी हिदायत आहे, नसीहत आहे, इनखे सम्झण जी ज़रूरत आहे। इन्हनि तकलीफ़ुनि खां डिॼी पोइते पेर न करणु घुरिजनि। अचो त शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे पढ़ूं, परखूं, परूड़ियूं ऐं उन्हनि ते अमल कंदे बेपहुच, लाचार ऐं मज़लूम माण्हुनि जा भरजला थियूं ऐं हिन समाज में मौजूदु ॾाढ ॾहकाव खे ख़तमु करियूं ऐं पंहिंजे समाज में तब्दीली आणियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।